घणो थियो इन मतलब इहो ना तुझे वॾो भाउ ते जेॾी महिल वञेसि तेॾी महिल तुंहिंजी बेइज्जती करे। तूं बेइज्जतो आहीं पर एतिरो बि त नाही। छा कयां वॾो भाउ आहे जे हल्को फुल्को फुआरो की त खेर आहे। तुंहिंजे लाइ ख़ैर आहे पर मुंहिंजे लाइ न। मूंखे चिड़ थी अचे। मुंहिंजी कावड़ जी ख़बर अथई न। हाँ तुझे कावड़ जी मूंखे ख़बर आहे। कावड़ में तूं जॾहिं रिढ वांगुरु सिंगू कढंदी। भोग न कर सीरियस थी। भाउ जी जेतिरी इज़त करणी आहे न कयई। हाणे बि थोरो बुर्तबार थी। तोखे सिर थो हणे न त तूं थोरो डंडो खणी हणीस। ठीक आहे मां ते रूरल खे सम्झायां थो त एॾो जज़्बाती न थिए पर माता जी हुन जो वॾो न थिए। हेतिरनि सालनि खां ग़ैर आबाद बनीअ ते महिनत करे आबाद कयोसीं। पोइ ॿुधा असांजी जेका महिनत थियल आहे असांजो अंदर न सड़ंदो। जेकॾहिं अंदर साड़ो अथसि त पंहिंजो साड़े न। असां इन बार में छो सड़ूं। तरस थोरो लेवल में अचे बनीअ जो ॾुख लहेसि दिमाग़ जो मीटर बि साॻी जाइ ते वापसि मोटी अचेसि। जेकॾहिं मीटर हिन जी साॻी जाइ ते आयो त ठीकु आहे जे न त मूंखे ख़राब मीटर सही करण बि अचनि था। ख़बर आहे पहिरियां वापदा जूं कुंडियूं लाहींदी चाढ़ींदी छा ऐं जो अॼुकल्ह मीटरनि खे सट ॾेई सेट पई थी करी। हाँ ईअं ई सम्झ। अधी हाजाणी हिनखे सस्ती मिली वई न इन करे हर वक़्तु डंडा उभा कई बीठो हूंदो हुयो। इहो नूरल सम्झे थो त सभु हाजाणी जड़ियूं आहिनि पर मां उहा न आहे। न तूं बाबा ॾेढे की कुंवारे लाइ केतिरा जा मथा फाड़िया इहे न तो करण वारी परेशान लॻा पियो किथां से पूछ। जेकॾहिं ख़बर अथई त पोइ हिन सम्झान पंहिंजे तादरे भाउ खे। हाँ थोरो थधो थिए टाकुर कयांसि थो अलाह कयो पाणे थधो थी वेंदो रुगो तूं थोरो थधि थी। साला वाह खुशा नूरल सफ़ा अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे जो माण्हू तोखे सलाम दुआ बि न कनि। यार इहा बेवाजिबी आहे। इहो शमू इहो ॿिए कंहिंजो ॿोड़ न आहे हारियल। इहो जेको तुंहिंजो सेठ आहे न लूसी लकुड़ हे सॼी शरारत इन जी। भला ॿुध ईअं करण सां लकुड़ कहिड़ो साओ थींदो। साओ त कोन थींदो पर सड़ियल मां साड़ काॾे वञे इहो साॻाईंदो त कोन। पर इहा जेका साड़ वारी हिनखे उॾ ई लॻल आहे न इहा हिनखे ज़लील ज़रूरु कंदी। अदा नूरल अहिड़े माण्हू खे करे बि छा थो सघे जेको दुनिया जो आख़िरी पंहिंजो पाण खे ज़लील इंसान सम्झंदो हुजे। तूं पाण ई सोच जेको पंहिंजी पगल आहे बगल में रखे थो उहा ॿिए जी इज़त छा कंदो। ईअं त आहे करा सॼी ज़िंदगी तुंहिंजे पुट ने अलू इन जी ख़िदमत कई कहिड़ो सिलो मिलियुसि ॿुधाए छा वरियुसि। नूरल इहा ॻाल्हि त मां बि चवां थो वॾो बेनीमको आहे। उबतो सुबतो भली हिनखे पंहिंजो सम्झंदा हुजनि पर ॾिसजांइ फेराए पट ते हणंदसि। हाओ ये मुआरा सौटनि बाग़ाग में अधमगज़ी ने हिनखे त बेवकूफ़ बनाइण में देरी कोन लॻंदी। लकुड़ खे त असुल महिनत ई कोन करणी पवंदी छो त हे निभागा ॿई जाइ जे मथां जट बाबा पोइ त लकुड़ खां हुननि खे अलाव बचाए ऐं थी सघे थो हथड़ो घुमाए हुननि खां ज़मीन बि पंहिंजे नाले ते कराए वञे ऐं पोइ तुआरा सोट वतन होड़ू चबाईंदा। ओ शमूकारा मां त ईअं चवां थो त ईअं थिए त मुंहिंजे सौटनि खे ख़बर पवे त अच्छा कारा ऐं पंहिंजा परावा कीअं थींदा आहिनि। बाबा हाजी लकुड़ वागू आहे वागू जेको पंहिंजा खाए उहो परावनि खे कीअं बख़्श कंदो। सौदा शमू त इन उबते सुबते लूसी लकुड़ जी लव स्टोरी केसी ताईं थी हले नेठि त अंजाम ताईं पहुचंदी न। पोइ ॾिसजांइ इहे ॿई सौट पेरे उघाड़े मथे उघाड़े भॼंदे ई पिया मूॾे जीअं फिल्म ख़तमु थियण खां पोइ टिकट कंहिं कम जी न हूंदी आहे फाड़े छॾिबी आहे न हे बि ईअं फाटल टिकट वांगुरु अची मूं वटि निकिरंदई। पेरे उघाड़े त छा तूं पंहिंजी अखियुनि सां पाण ॾिजांइ त तुंहिंजे सोटनि जे पुठीअ ते हिकिड़ो कपिड़ो बि न हूंदो। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।